अस्सलाम वालेकुम। IBA टेस्ट पास PST ऐं JST जेके बि वेटिंग कैंडिडेट्स आहिनि उन्हनि जे लाइ मुंहिंजो हिकिड़ो ख़ुसूसी पैगाम आहे त हर आचर वारे ॾींहं ते तव्हां फिज़िकल प्रोटेस्ट कयो पंहिंजे तालके हेडक्वाटर में। इहो मां पहिरियां बि कम्यूनिकेट करे चुको आहियां व्हाट्सएप ग्रुपनि जे अंदरि त तव्हां हर हफ़्ते आचर वारे ॾींहं ते लाज़मी तौर ते एहतिजाज कयो। उन सां गॾोगॾु हिकिड़ो ॾींहुं मुक़ररु कयो, चाहे फ्राइडे या सैटरडे। उहो तव्हां मूंखे कमेंट्स में ॿुधायो त पोइ उहो असां इंशाअल्लाह ताला उहा बि अनाउंसमेंट करे छॾींदासीं त हिकिड़ो ॾींहुं मखसूस हुजे सोशल मीडिया जे ट्रेंड जे हवाले सां। पोइ फेसबुक ते बि तव्हां भरपूर नमूने मुहिम हलायो ऐं उन सां गॾोगॾु ट्विटर ते बि। हाणे फेसबुक हुजे या ट्विटर हुजे, इन में मां ॿिन्ही में तव्हांजी मदद ज़रूरु कंदुमि ऐं तव्हां इन खां बेफ़िक्र थी वञो। सोशल मीडिया जे हिसाब सां तव्हां सां भरपूर तामन रहंदो। ऐं टीं ॻाल्हि इहा त मां ऑलरेडी ॿुधाए चुको आहियां, तव्हांजा जेके बि एक्टिव कैंडिडेट्स आहिनि जेके लीड बि कनि था डिप्राइव तालुकनि खे, उन्हनि खे मां टे चारि ॾींहं पहिरियां बि इहा ॻाल्हि कई त तव्हां कराची वञी करे ऐं कोशिशि कयो त तव्हां मुलाक़ात कयो साईं सरदार शाह साहिब सां ऐं उनखे इहा यादि दहानी करायो त जेका गुज़िरियल असांजी मीटिंग थी उन में साईं सरदार शाह साहिबु इहा ॻाल्हि कई त जेका कोर्ट में जेका तारीख़ रखियलु आहे, अगरि उन में माना अगरि उन ॾींहं ते डिसीशन न बि अचे थो त असां उहा हिकु हफ़्ते जे अंदरि अंदरि उहो केस लॻाराईंदासीं। हाणे उहो जेको तव्हांजो केस आहे उहो इलाही परे लॻी वियो आहे, सो इहा रिक्वेस्ट करणी आहे उते साईं सरदार शाह साहिब सां मिली करे त उहा जेका तारीख़ आहे उहा माना जल्दी रखाई वञे। हाणे उहो कीअं थी सघे थो, उहो एडवोकेट जनरल जे थ्रू थी सघे थो त उहा अर्जेंसीअ जी हिकिड़ी एप्लीकेशन उते दाख़िल कई वञे, छो त हींअर जेको मामिलो आहे डिप्राइव तालुकनि जो उहो ॾाढो हसास थी वियो आहे ऐं ॾींहों ॾींहुं कैंडिडेट्स बि वीचारा परेशान आहिनि, असां सां बि राब्ता कनि था, तव्हांजा मैसेज बि ॾिसूं था, कमेंट्स में बि ॾिसूं था, परेशानी बिल्कुलु हिकिड़ी वाज़िब आहे। सो मुंहिंजो इहो ई पैगाम आहे तव्हां सभिनी खे त बजाए परेशान थियण जे अमली कम कंदा वञो ऐं सुस्ताए पहाणे न कयो। सुस्ताए पहाणे कंदो त हाणे तव्हां सम्झी सघो था त उन सुस्ताए पे तव्हांखे इलाही नुक़सानु पहुचंदो। हाणे सुजाॻ थियो, सोशल मीडिया जे ट्रेंड जे हवाले सां बि तव्हां सुजाॻ थियो। हर आचर ते बि जेको आहे फिज़िकल प्रोटेस्ट, इहो मां उन ॾींहुं सजेस्ट बि कयो तव्हांजा जेके एक्टिव जेके लीड कनि था उते डिप्राइव तालुका, उन्हनि खे मां चयो त हर आचर वारे ॾींहं ते लाज़मी तौर ते पंहिंजे तालके हेडक्वाटर में एहतिजाज कयो वञे। सो कोशिशि कयो हिन ई हफ़्ते में। मूंखे लॻे थो त शायदि अॼु जेके अॼु सूमर जो ॾींहुं आहे, सो मां उनखे चयो हुयो कैंडिडेट्स खे त तव्हां सूमर वारे ॾींहं ते तव्हां वञी करे उते मुलाक़ात कजो। सो अलाह साईं बहितर कंदो अगरि मुलाक़ात थी था वञनि, अगरि उतां थोरो रिलीफ मिली थो वञे ऐं नज़दीक जी का तारीख़ मिली थी वञे त इहो बि हिकिड़ो बहितर अमल थी वेंदो। बाक़ी तव्हां पंहिंजी कोशिशि जारी रखो ऐं भरोसो रखो पंहिंजे पाण ते बि ऐं अलाह साईं ज़ात ते बि। इंशाअल्लाह ताला भलाई थी वेंदी। ऐं जेकॾहिं अगरि तकड़ी तारीख़ न बि मिले थी, हिकिड़ो कोशिशि करण सां अगरि सरदार शाह साहिबु चए थो त हा बाबा कोशिशि कयूं था, पर अगरि न बि थी सघे थो त बि दिलि चाहे रखो ऐं जेका तारीख़ मुक़ररु थियल आहे मुंहिंजे ख़्याल में 15 मई आहे, त उहा बि एॾी का परे कोन्हे। इंशाअल्लाह ताला अलाह साईं हुन में बि बहितर कंदो। बाक़ी तव्हांजो कमु कोशिशि करणी आहे, असांजो कमु बि कोशिशि करणी आहे, उहा कोशिशि जारी रखणु घुरिजे। उन में जेको तव्हांजो जेको आवाज़ु आहे उहो घटि थियणु न घुरिजे ऐं सोशल मीडिया ते तव्हां पंहिंजी जेका कैंपेन आहे उहा भरपूर नमूने हलाईंदा रहो। इन सां गॾोगॾु हिकिड़ी ॿी ॻाल्हि बि तव्हां सां माना करणी आहे त ॾिसो, पहिरियां बि काफ़ी टाइम पहिरियां मां इहा ॻाल्हि कंदो रहंदो हुयुमि त तव्हां होशियारु थियो ऐं जेके बि कैंडिडेट्स आहिनि उहे निंड मां जागो, पर तव्हां बि माना ॾाढी सुस्ताइप कई ऐं शुरूअ में काफ़ी लेज़ी रहिया ऐं जेकी बि तव्हांजा तालुकनि जा एहतिजाज थियनि पिया या ज़िलनि में एहतिजाज थियनि पिया, कुझु जेके कैंडिडेट्स आहिनि उहे ज़रूरु निकिरनि पिया। उन्हनि खे लख शाबस आहे, उन्हनि खे मां ख़राज तहसीन में पेश कयां थो। बाक़ी जेका अक्सरियत आहे उहा बिल्कुलु हिकिड़ी ख़ामोश तमाशाई बणियल आहे ऐं उहे अॼु बि माना ख़ामोश आहिनि। उहे माना शायदि ख़बर न आहे कहिड़े ख़ुशफ़हमीअ में आहिनि या हू इहो था सम्झनि त कुझु कैंडिडेट्स जेके कोशिशि कनि था, वञनि था, अचनि था, उन जे ज़रिए उन्हनि जो बि भलो थी वेंदो। या त इहा उन्हनि खे ख़ुशफ़हमी आहे, या त उहे सफ़ा हिमत हारे वेठा आहिनि, या त हू बसि ईअं ई माना जीअं चइबो आहे हाणे रखो अलाह ते जेको थियो। सो मां उन्हनि खे बि इहो पैगाम ॾींदुमि त तव्हां ईअं न कयो। जेके कोशिशूं कनि था, जेके एक्टिव आहिनि, उन्हनि खे लख शाबस आहे, उन्हनि जो साथ ॾियो। हीउ कमु तव्हांजो पंहिंजो आहे, को 10, 15, 20, 50 माण्हुनि जो न आहे। हीअ जेके बि तव्हांजा मुतासिर थिया आहिनि तालुका, जेके डिप्राइव तालुका आहिनि, हीअ जेके बि उते कैंडिडेट्स आहिनि पास कैंडिडेट, हीअ सभिनी जो मामिलो आहे। सो तव्हां सभिनी खे मुंहिंजे तरफ़ां बि इहा गुज़ारिश आहे, जेके सुतल आहिनि, सुजाॻ न आहिनि, महिरबानी करे सुजाॻ थियो। ईअं न थिए त हीअ वक़्तु बि तव्हां खां निकिरी वञे ऐं पोइ बाद में तव्हांखे पछताइण खां सवाइ कुझु बि न बचंदो। ऐं हाणे इहे वक़्तु अथव,
पंहिंजे पाण खे एक्टिव कयो ऐं जेके तव्हांखे असां अगरि ॻाल्हि कयूं था त उनखे महिरबानी करे संजीदा वठंदा कयो ऐं जेके तव्हां पर्सनल में असांखे मैसेज कयो था ॾिसो हर हिक खे रिप्लाए इंसानु नथो करे सघे असांजी बि पंहिंजूं मसरूफ़ियात आहिनि सो जेको जेको वक़्तनि ते मां कोशिशि कंदो आहियां त तव्हां सां कम्यूनिकेट कयां कॾहिं वॉइस मैसेज कंदो आहियां कॾहिं ही वीडियोज़ जे ज़रिए तव्हांखे सम्झाइण जी कोशिशि कंदो आहियां त जेका तव्हांखे लाइन ॾिनी थी वञे तव्हां उन ते रहो रोज़ु सुबुह शाम जेके तव्हांजा मैसेज ईंदा आहिनि उहे पोइ गैर ज़रूरी था थी वञनि जेके शयूं हींअर मां तव्हांखे डायरेक्शन्स ॿुधायूं इन ते तव्हां कमु कयो अलाह साईं बहितर कंदो मुंहिंजो दुआऊं तव्हां सां गॾु आहिनि महिरबानी